सिंध में प्राइमरी तालीम पोइ वञण लॻी। हज़ारे प्राइमरी स्कूल अञा ताईं बंदि पयल। 70 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। हलंदड़ समय स्कूलनि में उस्तादनि जी खोट बरक़रार आहे। जॾहिं त IBA टेस्ट पास 25,000 खां वधीक PST ऐं GST उम्मीदवार 2.5 सालनि जो अरसो गुज़रण बावजूदि अञा ताईं वेटिंग लिस्ट में मौजूदु आहिनि, जिन खे ऑफर आर्डर न मिली सघिया आहिनि। इन सिलसिले में IBA टेस्ट पास PST ऐं GST उम्मीदवारनि पारां सॼी सिंध में एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। IBA पास उस्तादनि उम्मीदवारनि सिजावल में एहतजाज कंदे चयो त सिंध जी तालीम खाते में उस्तादनि जी खोट पूरी न थी सघी। उस्तादनि जी खोट सबबि सिंध जे लखें ॿारनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। 25,000 खां वधीक वेटिंग लिस्ट में मौजूदु PST ऐं GST जे 40% खां वधीक मार्कूं खणी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार 2.5 सालनि खां ऑफर आर्डर ऐं ज्वाइनिंग मिलण जे आसरे में वेठल आहिनि, पर भर्ती जे अमल ते बंदिश सबबि इहे उम्मीदवार परेशानी में मुब्तला आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।